कविता नई अमल तारीफ़ नई सताश जे लाइक़ उन खां पोइ अॼु जी जेका इहा वेहक आहे जंहिंमें साईं जोड़े साहब वारनि साईं दीदा श्याम सदर साथियुनि मां त पंहिंजे वफ़ादार साथी मीर अहमद मंगरी भाई मोहम्मद नूनारी अख्तर जेको जनरल सेक्रेटरी आहे टीडीए जाम शोरे जो खालिद मुस्तफ़ा शोरो प्लस मौला बख्श भुट्टो असुल ॻाल्हि इहा आहे त क़ौम लिखे पंध में हिकिड़ो थींदो आहे शॉर्ट टर्म ॿियो थींदो आहे लॉन्ग टर्म मसनूई बुनियादनि तहत आर्टिफिशियल एक्टिविज़म ॾेखारे करे मनता माण जी उहा शॉर्ट टर्म जे लाइ हूंदी आहे रियल स्पिरिचुअल अंदर जे उद्दमनि जी अकासी जेका समाज खे ॾिसी करे कजे त उहा दाइमी बुनियादनि ते हूंदी जेकी माण्हू इज़त डिमांड करे वठंदा आहिनि उहे नंढड़ा माण्हू हूंदा आहिनि जेकी बाए कमांड वठंदा आहिनि उहे लाफ़ानी हूंदा आहिनि इल्मु खां वधीक काइनात में का बि मुहतरम शइ कान्हे तौरेत हुजे इंजील हुजे ज़बूर हुजे फुरक़ान हुजे उन सभिनी किताबनि में इहे 103 नंढा सहीफ़ा आहिनि जेकी पैगंबरनि ते नाज़िल थिया ही 4 किताब त मूसा ईसा दाऊद ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थिया 103 सहीफ़ा जेके नाज़िल थिया ॿियनि पैगंबरनि ते 1,24,000 ते उन्हनि में सभिनी खां वधीक अज़मत उन माण्हू जी ॾेखारी वई जंहिं वटि इल्मु हुयो इल्मु काइनात खे तब्दील कंदो इल्मु तव्हांजे जज़्बनि खे सरशार कंदो इल्मु तव्हांजे खे रूहानी ताक़त अता कंदो इल्मु तव्हांखे समाज जो मोहतरम इंसान बनाईंदो इक़रा बिइस्म रब्बिकल लज़ी ख़लक़ल इंसान मिन अलक़ हे रसूल पहिरीं जेका आयत जिब्राइल खणी आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना त पहिरियों इहो चयो वियो ख़ालिक़े काइनात चयो त पढ़ अल्लाह जे नाले सां जंहिं तोखे पैदा कयो हिकु गोश्त जे टुकड़े मां पढ़ आलिम जेको हूंदो आहे उहो क़ौमुनि जा रहबर हूंदा आहिनि हिकिड़ा थींदा आहिनि जो अहज़ाब मुल्क ॿिया थींदा आहिनि वतन पाकिस्तान असांजो मुल्क आहे सिंध असांजो वतन आहे पाकिस्तान जी उमिरि 77 साल आहे मुंहिंजे सिंध जी उमिरि 1000 साल आहे उनजे करे मुल्क खां वधीक वतन मुक़दस हूंदा आहिनि ऐं वतन जे लाइ जेकी अदब जे शोबे में सियासत जे शोबे में कानून जे शोबे में जेकी लड़ंदा आहिनि विढ़ंदा आहिनि उहे तारीख़ी तौर ते अमर हूंदा आहिनि
अली बाबा उन्हनि मंझां हिकु हुयो, जंहिं इल्म जे, अदब जे, नसर में या नज़म में जेका हुन तबाह आज़माई कई उहा क़ाबिल तारीफ़ ऐं क़ाबिल दीद आहे। ही कोटड़ी शहर जेको माज़ी में वॾो हिकिड़ो वापार जो मर्कज़ रहे, सिंधु दरिया हिते अची करे वॾा वॾा ॿेड़ा जहाज़ लंगर अंदाज़ थींदा हुया ऐं हितां हू बैन अल-अक़वामी सतह ते तिजारत जो सिलसिलो हितां जारी थींदो हुयो। ही इंतिहाई अहमियत वारो तालको ऐं ज़िलो आहे। उन शहर मां जंहिं माण्हू जनमु वरितो, उन शहर खे जेका पधीराई मिली उहा हुन वटि दौलत जे करे कोन, पर हुन जे अमल जे करे, हुन जे किरदार जे करे, हुन जी लिखणनि जे करे, या हुन जेको कुझु किरदारु अदा कयो उन जे करे अॼु हू असांजे लाइ मोहतरम। सिंधी अदबी संगत इंतिहाई मां उन्हनि खे इज़त जे निगाहुनि सां ॾिसां ऐं उन्हनि खे एप्रिशिएट थो करियां इन एक्ट खे जेको साईं ते पंहिंजे मुख़्तलिफ़ साथियुनि सभिनी दोस्तनि जो आहे। जेकर मीर साहिब जो बि हुजे हा त बहितर आहे, पर जीअं साईं चयो त असां वकीलनि खे लिखियो